मखदूम आसिया कुरैशी जूं ही नसरी सिटूं मुंहिंजे ज़हन ते तरी आयूं। तव्हां दोस्तनि सां वंड करियां थो। मूं जन्नत क़ुरान में पढ़ी ऐं ॿुधी हुई, पर तुंहिंजे अखियुनि में ॾिठी। तुंहिंजी निहार कंहिं मासूम बेगुनाह पाक दामन शिकारी जहिड़ी हुई। तुंहिंजे अखियुनि में ॾिसी मां त छा का बि औरत विञाइजी सघे थी। सदियुनि ताईं अहिड़ियूं अखियूं मूं अॻे कॾहिं बि नाहिनि ॾिठियूं। अहिड़ो शरीफ़ अलनफ़ीस मुक़दस हथनि वारो मर्द मूं ज़िंदगीअ में अॻे कॾहिं बि नाहे ॾिठो। हा, मूं कॾहिं बि नाहे ॾिठो।